गौर जी किबला। कंहिं वारदात कई आहे जंहिंमें बादल ऐं मीरल ज़ख़्मी थिया आहिनि? किबला ॿुधो अथमि त हिक ॿिए खे पाण चुटियो अथनि। पाण में? हा बाबा साईं, खोरी त हुआ न, ये नूरी था। यादि ॾियारी तोखे हुरियला चयो जांच कई? हा बाबा साईं, पर का बांस सही कान्हेस। ढूंढा छा जो बांस कान्हेस? बाबा साईं मुंहिंजो मतिलब आ त ख़बर ई कान्हे किथे आ। मीरल बि गुम हो, इन वारदात में ज़ाहिर थियो आ। मतां मीरल वटि हुजे ऐं बादल खे ख़बर पई हुजे, अटकी पिया हुजनि। खुदा खे ख़बर बाबा, इहा जांच कयां थो। कयो ख़बर? सरदार, फसल कच्चो ऐं आलो हुयो, पर पेट्रोल हारे 5-8 रख करे आया आहियूं। कूकरा हुया हारनि जा, संघार ताणी कूकरा पहुता हूंदा। हाण वणो था न, दिल थी चवे त तव्हांजा हथ चुमा। न बाबा साईं, छॾियो हथ चुमण खे। छो? दिल ठारी अथनि दिल। यो संघार खान बोलाटियूं खाईंदो हूंदो, बोलाटियूं या बुल ॾींदो हूंदुसि, बुल। त शहबाज खान सैलाब आहे, सैलाब, सो बि बाहि जो सैलाब। परे त फसल त छा, पर बेला बि साड़े रख करे छॾे, साड़े रख करे छॾे। तूं पंहिंजे हारनि खे होशियार रख। केर? मां बाबा साईं? न, बाक़ी मां करे जबल जा गेडा। अरे कमदार तूं है या मां? ये जो थोड़ो हणे ते थर में वञी भिटन में लेठियूं पाईंदो वते। बाबा साईं, थर मोकिलींदव त हारनि खे केर चवंदव? अरे वञ, जल्दी कर। हथियारनि सां होशियार रहन, मतां संगार खान जा हारी या माण्हू असांजे फसल साड़ण जी कोशिश कनि न त पाण सड़ी रख थी वञनि। हाज़िर बाबा साईं, हींअर ई वञी थो कन खड़कायान। असां लाइ हुकुम सरदार। तव्हांखे त चयल आहे, ॿियो छा चवां? छा चयल आहे सरदार? त जेका ज़मीन संगार खान जी ज़मीनुनि में निकिती आहे न, उनजे फसल जा रखवाला तव्हां आहियो। जेको बचे न त 18 टुकर थी वञे, 18। घबरायो न सरदार, 91 टुकर हूंदा, छो त कासिम करंटा खारे या मारे। खुराम चओ यार। यार को तावीज़ त कजे। छा लाइ? जीअं झेड़े लाइ हलूं न त गोली न लगे, बार बार धक मूंखे थो लगे, तोखे छो नथो लगे? तावीज़ भली हथ कर, पर मुड़स उहो जो बिना तावीज़ जे विड़े। बाक़ी रही ॻाल्हि मूंखे धक छो नथो लगे, हाल फिलहाल त पीर ज़ोर अथम, अॻिते बि अलाह खे पारता। यार मां त हर हर तो फटजां। ध्यान अड़ वठी विड़ी त शायद ईअं न थिए। तूं समझी थो त मां ध्यान सां नथो विढ़ां, उरह ॾेई थो विढ़ां। तॾहिं फटजी थो पवे। गुराम, जेकॾहिं न हाणे मां फटबुसि त तोखे मां फटी कंदुसि। छो? संगार खान वटि ॿई हिकु जहिड़ा, न त न जेको ज़ख़्मी थो थिए त वरी दड़का बि उनखे। मां रईस खे चवंदुसि त अहिड़ो खणाई न जेको मुखालिफ़ बजाए मूंखे धकी करे, त तुंहिंजी मुंशिगिरी त तेल। गुराम, लॻे थो त तूं कमदार थियण जे चक्कर में आहीं, न तूं मुंशी थियण जे चक्कर में आहीं। पर कन खोले ॿुधी छॾ, मां बि मुंशी मियार आहियां, सभु सम्झां थो। जल्दी ठीक थी त रईस जो हुकुम बि मञणो आहे। भला मुंहिंजे हथ में आहे छा जल्दी ठीक थियण? फट छुटे त उथां न। छुटी वेंदई फट, दवाऊं भलियूं थियूं मिलनि। हा, पर रईस जो हुकुम कहिड़ो आहे? हिन भेरे हर हाल में कब्ज़ो छॾाइणो आहे। ठीक थियण ॾे, छॾाए वींदासीं कब्ज़ो, रुगो तूं तयार रह। मां तयार आहियां, रुगो रईस जो हुकुम थिए पोइ ॾिसजांइ गुराम जो पाणी। सतार जी कमल, असां वटि ईअं छो थींदो आहे? कीअं? माण्हू जेको चाहींदो आहे न थींदो आहे। ख़बर न आहे। तोखे बि ख़बर न आहे? तूं त हेॾो वॾो पढ़ियल डॉक्टर आहीं, तोखे बि ख़बर न आहे? कॾहिं कॾहिं मासूमियत में कयल सवाल ई सम्झ में न ईंदा आहिनि कमल।
माण्हू बेख़बर रहिजी वेंदो आहे। मूं चयो असांजे मिलण में माण्हू अराह छो आहिनि? केरु रहो आहे? खोड़ अराह आहिनि सतार। हूंदा आहिनि सतार। अलाए छो। मां ॻाल्हायां या तोसां मिलां थी तूं परेशान छो थी वेंदो आहे? हल तुंहिंजे करे, तुंहिंजी ज़िंदगीअ जे करे, तुंहिंजे मासूम एहसासनि जे करे त मतां तोते का किला जी आफ़त न अची वञे। कवल ज़रूर इहो सोचींदी हूंदी त थाणो जे थले ते चुगंदे चूं भी न ॾुखंदी। छा चयम त शफन खे ठारे थधो कयो थम। न तादन खे चवंदो न तोखे न वरी शबाना खे चवंदो। बस बिस्मिल्लाह करे निकाह करे पोइ हली थले ते कुंजड़ी कर कंदी। मामी ज़बान संभाले ॻाल्हाए। हाँ हाँ ॼण अॻ में परणी कान हुई ॼण त धाणो जे थले ते चुगी कान हुई पहिरियों भेरो थी अची। बात न हण न त सुओ खणी गूण वांगे वात सिबी छॾींदी साईं। आई माठाणे माठ धाणो साथी मिण मिण करी सारंग नंढो तॾहिं त खुशहाली है। नमूनो ॾिस काठीअ के कपड़ो वेड़ल सा हलिया धाणो सा गोड़ करण। धाणो धड़किया धड़की ना है धड़की तो तुझो सीनो परणु क्या मरंदी है जेस ताईं न तेस ताईं तू न मरंदी है। पल्ले चावरन जी बोरी धाणो जीती छाती छाणी करे बंदूक धाणो के बहलाणी दिया। हण त ॾिसे ये दाबड़े जड़ मोह कुटिया। अम्मा छड़ी से छा कंदी थर जी ढगी थेला ॾिसे त ठिड़कियानी फाको कंदी पट ते। धाणो खे दी बंदूक सां हिसाए धाणो धड़किया न धड़की ना है। तू ये न मरंदी है बी त सही। दादा ना दादा पुटरा छा थियो? अम्मा खैर आहे बस छोरो मास मां गुज़री वियो। अदा हणो मामी के पिया पर तू अची वई। न मामीअ जो कुमीअ जहिड़ो चिपो मुंहुं कंदो सांस। खैर तव्हां परेशान न थियो। अच पुट वे मूंसां त सिर्फ़ ॻाल्हि कयाई मूं त का हा ना जी उनके वर्दी कोन ॾिनी। आऊं त वई सुपाड़े में फापोलो वठ मूंखे कहिड़ी ख़बर इहो ज़फर ईंदो ऐं हुनखे इहे वठी हली वेंदो। काॾे वठी निकिरी वियो आहे? खेसि माइटनि में छॾण ॿियो वरी काॾे वेंदो? माइटे हा आई हा ॾाइण अथई ॾाइण सोढल वांगुर इन ज़फर ते बि जादू करे वई। चवंदी हुअसि न वॾी जादूगरियाणी आहे वॾी जादूगरियाणी आहे। सोढल खे बि चवंदी हुअसि तोखे ऐं ज़फर खे बि चवंदी आई आहियां इन जादूगरियाणी जे चक्कर में न पओ। खैर सां तूं त निकिरी वे बची वे पर इहो जेको ज़फर ॾो आहे न ऐं उन ते पंहिंजो जादू हलाए वई। चई थी चवी चाची अम्मा न चो त साख ॾेई पोइ मन एतबार अचई। हा सवेरे खां चवां पई त घर में कोन है इहो ज़फर ई त वठी वियो अथसि ॿियो वरी काॾे वेंदी? ज़फर खे कंहिं अख़्तियार न चाची अम्मा। ज़फर त खणी इहा ग़लती कई पर हुन मेसणी खां पुछ न। घर खां ॿाहिरि कदम रखण जी सॼी हरकत ने ज़फर जी आहे। सॼो ॾोह ज़फर जो आहे। मां ज़फर सां निबरंदुसि। खेसि ख़बर न आहे त हुननि सां तकरार असांजो निबरियो ई न आहे। ऐं इहो ज़फर त पंहिंजे हाव ते हलियो आहे। हाणे इहो ज़फर बि सम्झे थो त हुन मेसणीअ जो आटो थो पूरो कयां ख़ुदा जी कुदरत आहे। पर यादि रख कासिम इहा जो हितां ईअं निख़्ती आहे न या मोटंदी कान मोटंदी या छप हणी उते वेही रहंदी कुप कोड़िया। ऐं इहे जेके रोज़ ईंदा हुअसि न इहे न्यापा ते ईंदा हुअसि न। हा हाणे पाण उते रवानो थी वई आहे उते हाणे वञी वेही रही अथसि। हा
चाची अम्मा उन्हनि खे साह न आहे जो ॿार रोकनि जेकॾहिं ॿार रोकींदा न त हुननि जा रिंगट रण कछोरा ॿुधंदा रण कछोरा। वैसे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। न ॿुधंदुसि गोराम न ॿुधंदुसि। तूं पंहिंजे वाइदे ते पूरो न आहे नथो। तोखे जीअण जो को हक़ न आहे हक़। वैसे मां हथ थो ॿधां मुंहिंजी ॿुधो त सही वो जेकी कार कयो क़बूल आहे। न ॿुधंदुसि तोखे चयमि न हींअर ताईं अक्सर तूं नाकामीअ जी ख़बर आंदी आहे। मां नाकामीअ जी ख़बर ॿुधण जो आदी न आहियां गोराम। मां मेहार खे अस्पताल ॾिसण वियुसि त पोयां कार्रवाई करे विया। इहा मुंहिंजे चेहरे ते चमाट आहे रईस। मुंहिंजो कसूर न आहे। हणो त हणी छॾियो गोली। गोराम तूं हिक गोलीअ जो हक़दार न हिन पिस्टल में समूरिन गोलियुनि जो हक़दार आहीं। तुंहिंजी न हिन संगार खान जे चेहरे ते चमाट आहे चमाट। तई हा गोराम मुंहिंजी साख जी पेख कढण जे बराबरि आहे। जेको नाकाम थींदो आहे न वो नाकारा हूंदो आहे नाकारा। ऐं संगार खान वटि नाकार माण्हुनि जी जाइ न आहे हूंदी न आहे हूंदी। मौक़ो ॾियो त महिरबानी। जे पंजनि एवज़ 25-28 साग जे नज़र न थियनि त 2 पिस्टल खणी ॿिन्ही हथनि सां गोराम ते सिधा फायर कजो। पाण हलियो ईंदो मरण लाइ। वञ ऐं इहा पंहिंजी शिकिल गुम कर ऐं ख़बर आण न त इहा ख़बर हुली वेंदी त संगार खान पंहिंजे हथनि सां पंहिंजे माण्हुनि जे लाइ संगार खान जल्दी जवाब जो कायल आहे। हा जल्दी जवाब जो कायल आहे। हाणे मूंखे बि बंदूक लॻी दादन खे वेसे। केर पेणे बंदूक इहा साड़ सड़ी शबाना ॿियो वरी केर। अला दादन जो बचाव त थियो। मूंखे कहिड़ी ख़बर वध हवास त मां निकिरी आयसि। तो ज़रूर अहिड़ी ॻाल्हि कई हूंदी। तुंहिंजो वात बि फाटक वांगुरु खुलियो पियो आहे। बद थियण जो नालो ई कोन्हेसि। तो ज़रूर का बद कलामी कई हूंदी न त शबाना अहिड़ी आहे ई कान। भेण अथई तॾहिं तो चवीं धाणो खे बंदूक पई हणे उन जो कहकाई कोन थई। उन शबाना जो सेक तो थिए मूं का बंदूक ही थमास छा। मूं कवर जो रिश्तो घुरियो मान इज्जत सां ॾियो न त फसाद थींदा। ही वरी धाणो ते तू काट धाणो धड़किया धड़की ना है। अम्मा मन तू छो पुत्र वे खैर ताए दिए किया ये मोमल पुट चातो पुछी बाबा पदी दरिया में उछलाए इहो भी चवण ना आहे मता पलांद पुसाई। मां तो जो कसूरवार आया दिए। हाँ सौरभ तुम्हें कसूरवार आहे। सोच मोमल किया आई ठीक है शफन रात रही सुबह हली विंदस। न मोमल न असुली भी न हाणे होॾे वञण जो ख़्याल ज़हन में कढी छॾ। बस तू हिते ई हूंदी। छा हाँ मरे तुस पर तोखे होॾे कोन मोटण ॾींदुसि। तोखे ॻाल्हियुनि सां मोटाईंदुसि। ॻाल्हियुनि सां हाँ मोमल हुते हिसाब में आ न छॾी बस चाचा। झगड़ा थींदा शफन छेड़ दे चाचा छेड़ दे नंढजार छपन खे। शफन सही आ मां निकाह टोड़ंदसि संदस छा कंदा सोडल वारा नवींदी मुमल हाणे ओडा धाणो थणकिया धणकी ना है। अम्मा मां भा सफर सां वठण जो वाइदो कयो आ। मोमल उन्हनि सां मां पाण मोह ॾींदुसि। पाण छा छा वाइदा हाँ अॼु ताईं तो घटि अज़ाब सठियान मूं वॾियूं कोशिशूं कयूं पोइ बि तूं हुननि जी पाछ कई। हाणे तुंहिंजी हिक बि न ॿुधंदुसि।
तू होॾे वञण सोच जाए बि न त पोइ ही शफन छेर आहे छेर हाय अचे हूं मेसणी पाण कान बाक़ी हकलू वरी संदसि माइटनि ते ॻाल्हि ॿुध कासुम आउं तो तोखे चवां थी हुन जो कंध जेको आहे न से कोरे खणी अचिजांइ ऐं कुटे कुटे चटणी करे त खावांसि ऐं इन ज़फ़र खे छॾे जा न चाची अम्मा न इन जी गफ़लत खे माफ़ नथो करे सघां ज़फ़र सां तूं ॾिसजांइ वेठो इन सां त आउं पुॼंदीसांसि पर मूंखे हैरत आहे त हुन इहो अंकल कयो छो हा ऐं ज़फ़र मञियो छो इहो नथी ॾिसी चाची अम्मा तॾहिं त चवां थी इहो ज़फ़र अचे त पुछांसि त आख़िर तुंहिंजी दुश्मनी असां सां कहिड़ी हुई ऐं जॾहिं मूं वरंदी कान ॾिनी त पोइ इहो छो वठी वियो आहे असांजी नुंहं खे हा इहो हिसाब किताब तां कंदीसांसि छॾंदीसांसि हा बि कोन त हिन खे हक़ कहिड़ो पहुतो जो मुंहिंजी नुंहं खे बसि ईअं ई हट वठी वियो आहे मां बि ज़फ़र खे चङी रीत ॿुधाईंदुसि चाची त हुन कहिड़ो प्लान कयो आहे हुननि बाक़ी भाॼाई खे रोकण जी कोशिश कई न त कासिम करनि था खाणे या मारे अते पादे वांगुरु रड़ियूं थो करी कासिम ज़फ़र साफ़ तो कर पंहिंजी ज़ुबान ते आख़िर थियो छा आहे पतो बि त पवे तूं भाॼाई खे किथे छॾे आयो आहीं संदसि माउ जे घर अरे रे तूं केरु थींदो आहीं ईअं कहिड़ो वारो मां हुनजो भाउ आहियां भाउ बोले खुदा जी कुदरत है हाणे ही बि तो भाउ थिएसि हा ऐं तोखे रोकियो हुअमि न तुंहिंजो हक़ कहिड़ो हो जो हिन खे हितां बिना पुछे तूं वठी वियो आहीं हा थियो थिए ऐं अॻु में किथे हुएं तूं हा पुफी तो पाण त हा कई हुई राति उते रहंदी सुबुह मां पाण वठी ईंदोमांसि मां वटिया ऐं जेकॾहिं सुभाणे न पहुचे त पोइ मां ज़िम्मेवार आहियां मां तव्हांजा हथ मुंहिंजी गिची में ऐं मुंहिंजा हथ उन्हनि जी गिची में ज़फ़र बि ज़मरक आहे ज़मरक सतार जी कमल तूं न हूंदो आहीं न त साह ते तकलीफ़ वधी वेंदी आहे सोची थी न सोच कमल मां हिते ही आया ना इते किथे आई ईंदो ई न आई तूं न ईंदो आई त मुंह में साह पइजी वेंदो आहे न ईंदो आई त साह ते सख्ती वधी वेंदी आहे मुझे मजबूरी आहे कमल बार बार छा दोहराया समझां थी सतार समझी थी त न चओ ईअं न कर ईअं कमल न कंदसि ईअं पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि ज़रूर मञजांइ सतार कहिड़ी जॾहिं बि जिते बि मुंहिंजी मरण जी ख़बर ॿुधी न कमल कमल न चओ ईअं चवण ॾे सतार चवण ॾे जॾहिं न मौत जी ख़बर ॿुधी त हिकिड़ो लुड़क सिर्फ़ु हिकिड़ो लुड़क लाड़े मुंहिंजी नज़र कजांइ तभी मुंहिंजो रूह सुकून में अची वेंदो कमल कमल न ॾे जीर मुंहिंजे दिलि खे रतु ॻणंदो रतु ॻड़ी ॻड़ी मुंहिंजा पसाह पूरा थी वेंदा को बंदोबस्त कई न भगन बाबल पको बंदोबस्त दादन पंहिंजे दर ते दफ़न हूंदो ऐं सम्झंदो छफन ॾे हे ये न थियो त तूं मुंहिंजी औताक में दफ़न हूंदे ऐं क़बर बि कोन ठाहींदो ताए मतां को पुछे ऐं तुंहिंजो नालो खणणो पवे हूअं ई हाज़ुर आहियां क़िबला साल त रब जो आहे बाक़ी हवाले तव्हांजे आहे बंदोबस्त पको आहे बाक़ी 19-20 त थी वेंदी आहे न नथे 19-20 या 19 कर या 20 करे हिक ऐं पक्की ॻाल्हि करे मां हाणे ॿी ॻाल्हि ॿुधण जे हक़ में न आहियां चयमि न बाबल दादन न रहंदो
छपन ई घर में गिरी घुमिरी जे ईंदुसि। छपन जी क़िबला, छपन के अहिड़ो भरियो थमु जो बम बणिजी वियो आहे। वञी न दातन जे घर फाटो त घर तबाह न कंदो छपन। कंदो। ॾिसजो तव्हां वटि ख़बर पहुचंदी। वरी हा न त पोइ माना पक्को बंदोबस्त न आहे क़िबला आहे। केतिरा भेरा दोहरायां। जेका न ओताक में बकवास करे वियो आहे उन जो जवाब मिलणु खपेसि, न त न ई सिबो। जे ही सिबो त फैसलनि में न ईंदो या छुड़वा बि रहंदो। उन जो मन वधियल आहे, दिलि वॾी करे वियो आहे। बाबल जेको बंदोबस्त आहे न उन सां दिलि सुकण जी थोरी थी वेंदसि। ॿुधो अथमि त दिलि जो मरीज़ थी वियो आहे क़िबला। हिन के सां ठेको वञी कंदो बाबल। तूं सकड़ियूं फड़कियूं न आण। मां साफ़ साफ़ ॿुधायां थो, जे दातन जा ॾंद खटा न थिया त तूं न रहंदे। बाबल ॾंद ई न रहंदसि त खटा वरी किथां थींदा। जे न थियो न त पोइ बगन जो नड़खुटो ऐं मुंहिंजी कोलीअ जो कुकट तूं लाइ गाढ़ ऐं कमदार खोड़ खोपड़ीअ जो पाणी हेठि कढी पी छॾींदो सां। अम्मा तू परेशान न थी, दवा वरती थम, छिरो मासां निकिरी वियो आहे। ॿियो त रत बि बंदि थी वई आहे ऐं सूर बि घटिजी वियो आहे। तूं उल्को न कर। हाणे बहराम खान ऐं शफन सां गॾु मामी जी बि छंछरी छॾाईंदुसि। खेनि ख़बर पवंदी त दातन मौत आहे। मौत डरणो न आहे। छॾ जज़्बात खे। कलाक ॾेढ त तूं सामत में ई न हुए, मसे मसे सामत में आयो आहे, वरी उहा ई जज़्बात। अदा न करिए, असां रुली वेंदासीं। मौला वॾो आहे, कोन रुलंदासीं। बाक़ी ये लहज़ा कहज़ा इंसान ते ईंदा आहिनि। हयाती आहे त परवाह कोन्हे। बाक़ी इज़त ऐं ज़िलत रब जे हथ में आहे कमल। रब कंदो न त असां दुश्मन जी दिलि ते दाग हूंदासीं। इंशाअल्लाह। बाक़ी बहराम खान जे आॾो छुकां या इन शफन खां कन हणु शुरू कयां? न मां न। इहो मुंहिंजे हिन ख़मीर में ई न आहे। मुंहिंजो त सोढल ऐं संदसि दोस्तनि ॾांहुं बि पलांद रहियल आहे, जंहिं मूंखे हिन हाल में पहुचायो आहे। हाणे वेड़ांद छॾे अदा। वेड़ांद मूं कॾहिं बि कोन चाहिया। बाक़ी जेको अगराई कंदो आहे या बेवाजिबी कंदो आहे त उनखे ई ॿुधाईंदो आहियां त दातन मौत आहे। मौत डरणो न आहे। नवाज़, वो नवाज़। जी सरकार। कोपकण यो और देर कई है? ला सरकार मुखे खबर कना। ठीक है तुम्हारा। सरकार सरसी थी वई। और सरसी कीअं न थींदी? शाहबाज खान ॾे सरसी पाण ई रिड़ी ईंदी आहे। सरदार मां हारी वठी अञा पतुस जो निभागो कोहराम हशाम माण्हू वठी अची कड़कियो ऐं अटकल 20 अठास साड़े वियो। छा ओड़े तू सरसी जी ॻाल्हि कीअं कई? हाँ मूं संघार जे सरसी जी ॻाल्हि कई क़िबला। तव्हां मूंखे ॻाल्हाइणे कोन ॾिनो त मां छा चवां? और इनमें घणा कारतूस आहिनि? खाली आ बाबा साईं। खाली? खाली छाला खयूं तो वती?
मिड़ी दुश्मन खे ॾिखाव थिए त गोहर वटि रिपीटर आ। तोलाए त हिकिड़ो कारतूस काफ़ी आ। बाबा साईं दड़के सां मुंहिंजो साह हलियो वेंदो, कारतूस ख़र्च छो था कयो? दड़के सां न मुए, हाणे कारतूस कमु आणणो पवंदो। तव्हां बाबा साईं दड़को ॾियो त भाग में दम ॾेई थो छॾियां। न तव्हां तकलीफ़ कयो, न तव्हां कारतूस ई विञायो। कारतूस थी पवंदो, बाक़ी तकलीफ़ सां करणी पवंदी। हाणे जॾहिं बि अची थो नाकामी ऐं बुज़दिली जी ॻाल्हि थो खणी अचे। हाँ नवाज़, ओ नवाज़। जी सरकार। अलमारी में कारतूस पिया थी, वटि हिन में विझी आ। छो सरकार? तोखे जेको चयो अथमि सो कर, सवाल तूं करे। ठीक है सरकार। अम्मा को सार न लहे त अरमान न कजाए। छा मतलब? ज़मानो आ अम्मा, बादल बदिलजी वञे, दादन दगा करे ऐं मीरल बेहुदगी करे या शहबाज खान जबरदस्ती करे ऐं असां रुली वञूं त अम्मा कंहिंजो बि रंज न कजाए। छो रंज कंदसि धीअ? थींदो आहे न अम्मा, माण्हू एतिरी कंहिं में तवको छो रखे जो सुभाणे पछताइणो पए। बादल ऐं दादन खां सवा कंहिंमें बि तवको न रखी आहे नूरी। उन्हनि ॿिन्ही साथ ऐं सहारो ॾिनो आहे। मूं जेका ॻाल्हि कई तो न सम्झी अम्मा? सम्झाए भला। कॾहिं कॾहिं दिलि में वेठल माण्हू दुश्मन थी वेंदो आहे। दुश्मन त छा नफ़रत लाइक़ थी वेंदो आहे। इन करे जो माण्हू कंहिं में एतिरी उमेद रखे जो मुनासिब हुजे, हद खां वधीक उमेद वारो माण्हू धोखो खाई वेंदो आहे। कीअं? वक़्तु अचे त पाण पतो पइजी वेंदी। उमिरि नंढे ऐं केॾी वॾी सोच हुई नूरीअ जी। कहिड़ो न कड़ो सच चई वई। मासी, मां इन करे अस्पताल मां तकिड़ो निकिरी आयो आहियां त जीअं मालूम करे सघां त तूं पुलिस वठी आई हुई। हा, मां पाण तोॾे आयसि थे ॿुधाइण। मीरल पकड़ियो? न, घर खे तालो हो। पुलिस तालो भञी अंदर दाख़िल थी त घर में कुझु बि न हो, खाली घर हो। पुलिस मूं ते नाराज़ थी। छो? हिकु त पुलिस खे गाॾीअ जो किरायो बि न ॾेई सघियसि, ॿियो त घर में कारीअ वारा कख हुआ। तॾहिं नाराज़ थी वई त तो पराए घर ते छापो हणाए तालो भञरायो आहे। मूंखे त वरी बि ख़ौफ़ थी पियो आहे। न कर ख़ौफ़ मासी। कीअं न कयां? मीरल खे ख़बर पवंदी त छॾींदो छा? मासी तूं हिम्मत न हार, मां न छॾींदोसांसि। न हिन वक़्त ताईं का चङाई कई आहे छा? हू बदमग़ज़ आहे बादल। बदमग़ज़ खे मां बि बदमग़ज़ थी पहुचंदुसि। रोज़ तो फेरे